जो कलर मूंखे वाइट ऐं क्रीम कलर अछो ऐं ॿियो बोटी कलर। हा बोटी कलर। जामशोरे खां बदरुद्दीन शेख तव्हांखे भाड़ीकार कई आहे। अहमद अली शाह ॾाढा हैदराबाद खां फोन कई आहे ऐं तव्हांखे भाड़ीकार कई। ही भेण ममताज़ आहे ऐं तव्हांजी शादी मुबारक ॾिनी आहे हैदराबाद खां फोन करे। सिकंदर बहराणी, मोहम्मद रमज़ान बहराणी ॻोठ माणिक ख़ान बहराणी खां तव्हांखे फोन करे भाड़ीकार कई ऐं पुछो तव्हांजी पसंदि जो शाइर कहिड़ो आहे। पसंदि जो शाइर जेको मुंहिंजो अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह, उन खां पोइ हलीम बावी। मातली खां अब्दुल्ला मेमन, बाबू कोहली ऐं जाफ़र मेमन तव्हांजे खां पुछो आहे त तव्हां पंहिंजे पसंदि जो को कलाम ॻाल्हियो। बहरहाल काफ़ी पैसा थी ॿुधायो न जो तव्हां बिल्कुलु उनखे पाण शामिल रखूं था। नामालूम माग खां सकीना नाज़ ऐं मरियम नाज़, ॻोठ मौज अली शाह खां मोहम्मद यूनुस कुंभार, बदीन खां अब्दुरहमान खोसो, अली अहमद मल्ला, हरणी भिट खां यार मोहम्मद मल्ला, जमालुद्दीन मल्ला, मोर जगो खां दिल मोहम्मद कपरी, पंगरियो खां सनम बलोच, खट्टू बलोच, सनी घूनी खां आजिज़, अली अकबर शाह बुखारी, अला बचाए शाह, मीरवा गोरचाणी खां तेजू राम टूटड़, ॻोठ गुलाम सिंह जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी, मोहम्मद मुनवर जलालाणी, उमरकोट खां गुलाम सिंह सुनगी ऐं दयाराम सागर, साकरियो थर खां इनायतुल्ला समेजो, अब्दुल सत्तार समेजो, ॻोठ बख्श अली बिस्कोरी खां अनवर अली ऐं नूरुल अमीन बिस्कोरी, ॻोठ मोहम्मद खान लुंड खां गुलाम मुस्तफ़ा लुंड ऐं गुलशेर लुंड, मीरपुर ख़ास खां मुश्ताक अहमद लगारी, ॻोठ जुमू नाहियूं खां लाल बख्श नाहियूं ऐं ॿियो नालो पढ़ण में साफ़ कोन थो अचे, कराची होटल खां गुलशेर कपरी, मचारी शरीफ़ खां गुलाम रसूल शाह, गुलाम हुसैन शाह बुखारी, हमीद फारम, कामारे शरीफ़ खां मकबूल अहमद ऐं हुसैन बख्श लगारी, ॻोठ जुमू ख़ास केली खां हाजन ख़ास केली, पीर जलाल शाह, ॻोठ अलाए रखियो कपरी खां मोहम्मद यूसुफ ऐं चनेसर ख़ान कपरी, टंडे जान मोहम्मद खां ख़ैर मोहम्मद कलोई, टंडे अलायार खां रिज़वाना कंवल सिंधू ऐं सिंधू किनारे खां सलमा सिंधू। हिननि तव्हां खां पुछो आहे तव्हांजी ज़िंदगी जो को यादगार वाक़ियो अहिड़ो जेको तव्हां विसारे यादगार अणविसरंदड़ वाक़ियो मुंहिंजो एक्सीडेंट। अच्छा भला कीअं थियो एक्सीडेंट? दोस्ती शादीअ में वञूं पिया, उते ओवरटेक करण में आॾो गाॾी थी। अच्छा माना हिन मां इहो साबित थियो त जेका ग़लति ड्राइविंग आहे उहा इंसान ज़िंदगी ऐं रोड ते जॾहिं बि निकिरजे त संभाले सोचे गाॾी हलाइजे जीअं पंहिंजी ज़िंदगी जो बचा थिए, ॿिए जी ज़िंदगी जो बचा थिए। उॾेरेलाल खां रुखसाना नाज़ बलोच शहीद वकार मेमण पुछियो आहे त मूं तव्हां शाइरी जी हर सल घणो करे ॻाई आहे, पर ख़ासि तौर अव्हांजी ॻाल्हि लोलियूं जेके आहिनि उहे घणो मशहूरु थियो। छा लोली ॻाइण वेल अव्हांजी ज़हनी कैफ़ियत उन में शामिल दर्द खे पंहिंजे दिलि में सम्झे थो? बिल्कुलु जॾहिं लोली ॻाईंदो आहे त ईअं लॻंदो आहे मूंखे पंहिंजो जेको गुज़िरियल वक़्तु नंढपण जो अमड़ असांखे लोलियूं ॿुधाईंदी ॿुधाईंदी मूंखे यादि आहे। गुलाम शाह मोरी खां मोहम्मद शरीफ़ कोतो, वफ़ा मोहम्मद कासिम जरवार ऐं ॻोठ जाफ़र पंवर खां मोहम्मद अली पंवर पुछनि था। उहो त सिंध जा समूरा ॻोठ शहर मुल्क जे ॿियनि शहरनि जीअं ख़ूबसूरत आहिनि, सुहिणा आहिनि, पर अव्हांखे सिंध जो सभ खां वधीक कहिड़ो शहर या ॻोठ वणंदो आहे? सच पुछी त सभ खां वधीक प्यारो ॻोठ मूंखे पंहिंजो पिरालो शरीफ़। अच्छा हैदराबाद खां अब्बास चवण लगारी जो सवाल आहे त ज़िंदगी अव्हांजी नज़र में छा आहे? ज़िंदगी मोहबतूं आहिनि। हा बिल्कुलु ज़िंदगी मोहबतूं आहिनि, पर उन ज़िंदगी खे उन तरीक़े सां जेकर माण्हू ॼाणे त प्यार वारी हवाले ज़िले बदीन खां राबेल फरियाद ऐं सकीना नाज़ पुछियो आहे त मोहबत जे बारे में वंश राय छा आहे? मोहबत हिकिड़ो पाक जज़्बो